अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां पहली कार माहिया फराशा सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर पारां धमकियुनि खां पोइ ईरान मथां हमला रोकण ऐं मुआहिदो करण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरानी सुप्रीम लीडर अमेरिका ईरान मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई चुको। ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि। हलंदड़ हफ़्ते जे आख़िर में मुआहिदे जो इम्कान। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त मुआहिदे ते सहियूं करण वारी तक़रीब यूरोप में थियण जो इम्कान आहे। जेडी वेंस शरीक थींदो। अमन मुआहिदे में पाकिस्तान जो अहम किरदार आहे। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम इंसान आहिनि। ईरान चयो आहे त अमेरिका सां कंहिं मुआहिदे खे हतमी शक्ल नाहे ॾिनी वई। मुआहिदे ते सहियुनि जी तारीख़ ऐं हंध बाबति ख़बरूं अफ़वाह आहिनि। अमरीकी कदम सिफ़ारती अमल खे मुतासिर करे रहिया आहिनि। अमरीकी सदर जे बयान ते रद्द अमल ॾींदे ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ॻाल्हियुनि जे मतन जो वॾो हिसो तयार आहे। अमेरिका पोज़ीशन तब्दील कंदो रहियो आहे। पाकिस्तान ऐं क़तर टियाकड़ीअ में फ़ाल किरदार अदा करे रहिया आहिनि। ईरान पंहिंजे रेड लाइन्स ते सौदेबाज़ी न कंदो। नए माली साल जी बजट अॼु क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। नाणे वारो वज़ीर 17.5 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट पेश कंदो। सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़े जो इम्कान। टैक्स रेवेन्यू जो हदफ़ 15,267 अरब रुपया हूंदो। कर्ज़नि ते व्याज अदा करण लाइ 7,824 अरब रुपया मुख़्तस। दिफ़ाई बजट लाइ 3,000 अरब रुपया रखिया वेंदा। को बि नओं मनसूबो शुरू न कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु मंझंदि 2:30 वॻे थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में नए वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब बजट ते काबीना खे ब्रीफिंग ॾींदो। मुख़ालिफ़ धुर पारां बजट इजलास जो बाइकाट न करण जो फ़ैसिलो। गॾियल पार्लियामानी पार्टी जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो। अपोज़िशन पारां पार्लियामेंट जे अंदरि ऐं ॿाहिरि भरपूर एहतजाज कयो वेंदो। बानी पीटीआई सां मुलाक़ात करण ऐं आज़ादीअ जो मुतालबो बरक़रार रहंदो।